अवामी न्यूज़ एचटी की जानिब से तमाम अहले इस्लाम को ईद उल फितर की बहुत बहुत मुबारक हो। चंबड़ मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त चंबड़ जे यूसी लांडी जे ॻोठ सोराब खान लिगारी में पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां पाणी जी हथरादू खोट समेत बुनियादी मसइलनि ते हिकु तक़रीब मुनक़द कई वई है। इन मौके ते अॻवान एडवोकेट असलम लिगारी डॉक्टर शकील फिदा हुसैन चौहान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां तालके चंबड़ जे नंढनि आबादगारनि जे हक़ ते धाड़ा लॻंदा पिया अचनि। हर सीज़न में पिछड़ी जा आबादगार पंहिंजे हक़नि ख़ातिर रोडनि ते निकिरी मातम करे पंहिंजो रत कढी दाहूं कंदा आहिनि, पर अफ़सोस जो आपाशे कामोरा ऐं चूंडियल नुमाइंदनि जे कननि ते जूं बि नथी सरे। इन्हनि चयो त जागीरदारी वडेरा शाही निज़ाम जो ख़ात्मो अवाम जे हथ में, जेसी ताईं असांजी अवाम सुजाग न थींदी ओसी ताईं वडेरा जागीरदार निज़ाम ज़ुल्म कंदा रहंदा। ज़ुल्म खिलाफ़ जंग जोटीए ज़ालिम निज़ाम जो ख़ात्मो करे सुख जो साह खणबो। यूसी लांडी में पाकिस्तान तहरीक इंसाफ जो प्रोग्राम रखियो असलम लिगारी साहब ये प्रोग्राम मुनक़द कयो, इनमें साईं किसी जस पेश करिंदा। यूसी लांडी जी बाशऊर अवाम के यो बुधाइण जे लाइ ही पंजन सा कचहरी रखी वई है त ही जेको हकन ता जे बुनियादी हकन ते धाड़ा लगंदा, मेहरबानी करे पंजन हकन जी हिफाजत करियो। असा जे पूछड़ जे पानी जे आबादगारन जे हकन ते धाड़ा लगंदा, मेहरबानी करे उनन जी अगवानी करियो, उनन सा सद में सद दियो। मसलो यो है पानी ना है, बिल्कुल पानी मैयत के गुसल ॾियण लाइ ना है, पानी ते बंद कयो वियो आहे, हिते पानी बिल्कुल भी ना है। उन लाइ एहतजाज थियनि पिया। को माण्हू अॼु ॾींहं ताईं जाम खान शोरे समेत इरिगेशन ऑफिसर समेत कंहिं बाला ऑफिसर नोटिस न वरितो आहे। उन खां पोइ ही चवनि था बाबा असां तव्हांखे सिर्फ़ु पीअण जो पानी ॾींदासीं, बाक़ी पानी तव्हांजे लाइ न आहे। बाबा जेकॾहिं पानी पीअण लाइ ॾींदो मथे ॿियनि खे पानी पीअण जे लाइ ॾियो। हिते जेके गैर सरकारी तंज़ीमूं आहिनि, आबादगार तंज़ीमूं आहिनि, ॿिए जेके तंज़ीमूं उन्हनि खे असां पुरज़ोर अपील था कयूं, बाबा तव्हां फ़र्क़ु ॾिसो, हिकिड़ो नवाब शाह जो पाणी आहे, हिकिड़ो चंबड़ जो पाणी आहे, हिकिड़ो खचर शाह जो पाणी आहे, उहो बराबरि कयो, माण्हुनि खे पीअण जो पानी ॾियो। ॾिसो अॼोको प्रोग्राम में अवामी राब्ता मुहिम जी पहिरीं कड़ी आहे। ईद जो मौक़ो आहे, पर असां अवामी राब्ता मुहिम जो ही पहिरियों सिलसिले जो ही पहिरियों प्रोग्राम रखियो आहे। बुनियादी तौर ते माण्हुनि वटि पाणी कोन्हे, सेहत कोने, इलाज कोने, मकानी इलेक्शन जो ऐलान थी चुको आहे। वडे पंहिंजा पर साए वरिता आहिनि, पंहिंजूं सिधियूं करे वरितियूं आहिनि। असां आम माण्हुनि, हेठे तबके जे माण्हुनि, मिसकिन माण्हुनि, पेरे उगाइण माण्हुनि खे सॾु ॾिनो आहे। जॾहिं ज़ालिम वडेरा पंहिंजी सिफ़ती पिया कनि, अचो त पाण गॾु थियूं। घर घर वही कंदासी, उसी तई कंदासी जैसी तई असा जे के गरीब मिस्किन जे बोरियत माण्हू आहिनि, उन्हनि खे पंहिंजो जेको हक़ न पियो मिले। तव्हां ॾिठो हूंदो त ईद जे ॾींहुं बि जेको गरीब मिस्किन माण्हू आबादकारनि पंहिंजा मासूम बच्चा वठी जेको एहतजाज कयो आहे, ज़ंजीरनि जो मातम कयो आहे, इहो हिकु ज़ुल्म आहे, बर्बरियत आहे। उन खिलाफ़ असां ॻोठ ॻोठ घर घर वञी असां इहे गॾिजाणियूं कंदासीं, असां इहो जहाद कंदासीं जेसीं ताईं इन गरीब मिस्किन माण्हुनि खे पंहिंजा हक़ नथा ॾिना वञनि, तेसीं इहो जहाद आहे। कैमरामैन कामरान सिद्दीकी सां गॾु बलोच चंबड़। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी